दोस्तों अॼोकी अख़बारूं छा थियूं लिखनि में मां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं असां सां गॾु जेको महिमान दोस्त आहे नौजवान लेखक तर्जुमे निगार जावेद बुरसा। जावेद साहब तव्हांखे असां भली ॻाल्हि चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। ऐं अॼोकी अख़बार रोज़ानी पंहिंजी अख़बार ते पाण नज़र फिरायूं था त ॾाढियूं ज़बरदस्त ऐं दिलचस्प ख़बरूं असांखे मिलनि थियूं सियासत जूं। ऐं ख़ासि करे जेको आहे सो लीड ख़बर जेका हुआ यूसुफ गिलानी खे खतराईंदड़ दिलावर ग्रुप जो दोखो, गॾियल पार्लियामेंट बि सेनेट में बि हुकूमत कामयाब, 4 बिल मंज़ूर, हंगामो। सेनेट चेयरमैन सादिक संजरानी जी सदारत में इजलास, मुखालिफ़त जे मेंबरनि जो तइदादु घटि ॾिसी हुकूमत उहे बि बिल मंज़ूर कराए वरिता जेके एजेंडा में शामिल ई न हुआ। ऐं हुकूमत पारां अपोजिशन जे मुखालिफ़त बावजूदि हिकु एक्ट तरमीमी बिल मंज़ूर, हिमायत में 32 मुखालिफ़त में 28 वोट पिया, साफ़ पंहिंजे तफ़दार बिल जे हक़ में 35 ऐं मुखालिफ़त में 29 वोट पिया। मुखालिफ़त जे मिनटनि बावजूदि बि असां गॾु वेठल ऐं गिलानीअ खे अपोजिशन लीडर बणाईंदड़ दिलावर ग्रुप जे मेंबरनि बिलनि जी हिमायत में वोट ॾिनो ऐं हुकूमत नेब तरमीम बिल बि मंज़ूर कराए वरितो। ऐं मुखालिफ़त एतिजाज कयो आहे सेनेट चेयरमैन जारो रोस्टरूम जारो, वरी जेको आहे शहबाज शरीफ़ बयानु आहे त इमरान जी बादशाह थियणु न ॾींदासीं, इमरान जी बादशाह क़ाइमु थियणु न ॾींदासीं। हुकुमराननि जो साथ ॾींदड़ बि अवाम जा ॾोही आहिनि। छा ताज़ी ॻाल्हि थी आहे त दुनिया में अहिड़ो किथे बि मिसाल असांखे नथो मिले त हिकु ॾींहं में की एॾा बिल 37 बिल पार्लियामेंट मंज़ूर करे, घटि में घटि बिल सफ़ा टाइम न हुजे तरह हिकिड़ो ॾींहुं बिल खे ॾियणो खपे। 37 ॾींहं घुरबल हुया त जीअं मुखालिफ़त बि हुन ते खुली ॻाल्हाए ऐं सभु हुन ते खुली ॻाल्हाइनि बेस ऐं बिल आहे छा उन ते ॾिठे। पर दुनिया जो किथे मिसाल असांखे नथो मिले त इहे बिल हिकु ॾींहं में, हिकु ॾींहं छा 5 कलाकनि में पास थी आहे। मुखालिफ़त उहा रड़ियूं कंदे रहंदी वई, पर हाणे तर्जुमे निगार चवंदा त न, इन्हनि बिलनि खे पास कराइण में बि ख़ुदि अपोजिशन मुलविस आहे। ज़ाहिर में एतिजाज पर अंदरूनी तौर बिलावल आहे। तॾहिं हाणे दिलावर ग्रुप इहे त हूंदा आहिनि, दिलावर ग्रुप वारा फलाणा ग्रुप वारा इहे त हूंदा आहिनि विकालण वारा। पोइ जेॾां वधीक वक़्तु लॻंदो आहे ओॾी भिड़ंदा आहिनि। कीअं था ॾिसो हिन सॼी सूरत हाल खे, छा पियो थिए? असल में ज़ाहिर साहब ॾिसो, पाकिस्तान जी हिकिड़ी बदकिस्मती सां हिकिड़ी तारीख़ रही आहे त हिते जेके बि तकरारी बिल जेके बि मंज़ूर कराए विया आहिनि से राति जी ऊंदाहीअ में या त अहिड़ो टाइम ॾिसी करे जिते मतिलबु जिते असांखे का ॾुखियाई कोन थी थिए उते ई बिल पास कराइनि था। हाणे हिकिड़े ॾींहं में 33-34 खां बिल मंज़ूर, वरी कल्ह उन्हनि जो माना अपोजिशन जेॾीमहिल हू नमाज़ जो वक़फ़ो थियो आहे त उन ब्रेक दौरान हिकु तमामु जेको एजेंडा में बि शामिल न आहे त हीअ हिकिड़ी हुकूमत जी बौखलाहट जो शिकार आहे। हीअ जेके दिलावर ग्रुप या MQM ग्रुप या काफ लीग या जेके ही इतिहादी पार्टियूं हीअ त चढ़ते सूरज को सलाम कंदियूं आहिनि। तव्हां 3 सालनि खां ॾिसो MQM जंहिं हुकूमत में हूंदी उनजी शिराकतदारी हूंदी आहे, बिल्कुलु हुननि खे कुझु बि यादि न हूंदो आहे। जेॾीमहिल हुनखे को हुकूमत खे को बिल पास कराइणो हूंदो आहे त रड़ियूं कंदा आहिनि त असांखे हीअ न मिलियो आहे, अवाम सां हीअ थियो आहे, कराची जे अवाम सां हीअ थियो आहे। बिल्कुलु त हीअ त हिकिड़ी तारीख़ रही आहे। ॿियो त उन में वॾो में वॾो किरदारु ठीकु आहे, मां अपोजिशन जो मञा थो, अपोजिशन मेंबरनि जो आहे, पर ॾिसो त उन्हनि खे पसे पर्दा जेके धुरियूं आहिनि, ताक़तूं आहिनि, हीअं त अयां थी चुकी आहे ॻाल्हि। कल्ह मां कंहिं प्रोग्राम में ॿुधां पियो त जॾहिं हीअ अॼु लास्ट डे आहे हिन जो जेको DG IAS आहे हींअर आहे मेजर जनरल फैज़ हमीद, उहो अॼु रिटायरमेंट पियो वठे, हुनजी जाइ ते मेजर जनरल नदीम अफ़ज़ल पियो अचे। त हाणे ॾिसो त हाणे चवनि पिया त बाबा हाणे हीउ जेको DG IAS नओं थियो आहे नदीम अहमद, हू हिकिड़ो गैर सियासी माण्हू आहे। छा माना अॻु में तव्हां इहो ज़ाहिर था कयो त अॻु में जेके हुया उहे सियासी माण्हू हुया? माना हींअर अणसिधी तरह मतिलबु फ़ौज बि इहा ॻाल्हि मञे थी त जेको आहे सो हुननि जो माना गुज़िर 70 सालनि खां वठी कंहिंखे हुकूमत ॾियणी आहे, कंहिंसां कीअं करिणो आहे, कीअं ट्रायंगल करिणो आहे, कीअं कंहिंखे मतिलबु करिणो आहे, सॼो कुझु हींअर अयां थी चुको आहे। तो हीअ दिलावर ग्रुप जी कहिड़ी ज़रूरत थींदी आहे जो गिलानी खे खटाए या बिल पास कराए? हीअ त मथियनि धुरनि जो जेको हुननि खे इशारो मिलंदो हू ईअं ई कंदा। ऐं नंढियूं पार्टियूं त हमेशह ई जेको सो ही बेकामिल हूंदियूं आहिनि, जेके नंढा नंढा ग्रुप हूंदा आहिनि, या ते कामिल हूंदा आहिनि या ताक़तवर धुरनि जे इशारे ते हलंदा आहिनि। हिन में त को शक रहियो ई न आहे। त हिकिड़ी तारीख़ रही आहे। हीअ जेको कुझु पियो थिए, हीअ त मां चवां त अॼु जेको कल्ह टियों ॾींहं खां जेको असां टेलीविज़न चैनल्स ते मुख़्तलिफ़ अख़बारनि में ॾिसूं पिया या सोशल मीडिया जेको हले पियो, हीअ पाकिस्तान जो बदतरीन बाब आहे जेको हींअर हले पियो। त हिकु ॾींहुं अहिड़ो
त ॾिसो त या त गवर्नमेंट वञे पई या को क्राइसिस आहिनि या को उन खां सवा मुल्क हली नथो सघे, जेके बिल पास कराइणा आहिनि जीअं मतिलबु आम माण्हुनि जा जेके मसइला आहिनि जेके जंहिंजे लाइ अवाम तव्हांखे चूंडे थो उन्हनि खे ॾिसी नज़रअंदाज करे तव्हां ताक़तवर धुरियुनि जे इशारनि ते उन्हनि जी मर्ज़ीअ मुताबिक़ उन्हनि जा बिल पता पास कराए, मीन वॉट नॉनसेंस दिस इज़। जिते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जिते ॿिया मुल्क उनखे रद्द करे चुका आहिनि। तव्हां ताज़ो मिसाल ॾिसो अमेरिका में, उते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन थींदी आहे। ट्रम्प ऐं जो बाइडन जो मुक़ाबिलो हुयो ऐं ट्रम्प उन ते रिगिंग जो इल्ज़ाम हयो आहे त बाबा EVM एक्सेप्टेबल न आहिनि। दुनिया जा जेके सुधियल मुल्क आहिनि, मां यूरोपियन कंट्रीज़ जो ॻाल्हि कयां जिते असां वेल डेवलप्ड कंट्री, असां त अंडर डेवलप्ड आहियूं, वेल डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, उहे उन शइ खे रद्द बता कंदा आहिनि। दीज थिंग्स आर नॉट रिलायबल ऐं जेको सो हॉलैंड उन ख़तमु करे चुकी आहे। हाणे ॾिसो जिथे हू निज़ाम माना मदफून ख़तमु थी चुको आहे, उतां जर्मनी जो माण्हू वेही, पाकिस्तान में जर्मनी जो माण्हू उते वेही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते वोट कंदो, केॾी बदकिस्मती आहे। अचूं था रोज़ाना कावश तरफ़। रोज़ाना कावश जी जेका सुपरलीड ख़बर आहे, ॾाढी अहम ख़बर आहे त ब्याज शहर में गैर मामूली इज़ाफ़ो 8.7% मुक़ररु। महांगाई जी रफ़्तार तमामु घणी वधी चुकी आहे। स्टेट बैंक जी स्टेटमेंट आहे। करंट ऐं जारी खातनि जो खसारो वधी वियो। बरामदात ऐं परॾे मां नाणे जी वसूलीअ में माहवार बुनियाद ते घटिताई थी आहे। मॉनेटरी पॉलिसी ऐं ब्याज जी शरह 150 बेसिस पॉइंट वधाई वई आहे। हलंदड़ माली साल जी शुरूआति में मुआशी बहाली ॾिठी पई वञे। मुआशी तरक़ी शरह खे ख़तरा घटि आहिनि। इहा स्टेट बैंक जी आहे त हेठां वरी टे कालम ख़बर अथसि त गैर दालिन ऐं बिज़न सूदो 17 शयूं वधीक महांगियूं, अघनि में वाध जो रुझान बरक़रार आहे। शुमारियात खातो महांगाई जी हफ़्तेवार रिपोर्ट जारी कई वई। शरह में 1.07% इज़ाफ़ो। मजमूई तौर शरह 18.34% रिकॉर्ड। घीअ जी फी क़ीमत में 9 रुपया 5 पैसा। मुङनि जी दाल जी अघ में 2 रुपया 73 पैसा। हीअ त शुमारियात खातो, पर हिते त ख़बर ई कान पवंदी आहे त जेको अटो आहे कल्ह 45, अॼु जेको आहे सो वञी पहुतो आहे 80 खे पहुतो आहे। बिल्कुलु कीअं इहे यार ब्याज जी शरह ॿुधाइनि था, छा थींदो माण्हुनि जो आख़िरकार असल में त? बिल्कुलु हा ज़ाहिर साहब, हीअ त जेके शयूं आहिनि हीअ त अॻु में ई मतिलबु सभिनी ख़बर ई थियणियूं आहिनि। बिल्कुलु छो त हुकूमत जो पहिरें ॾींहं खां वॾी जेका एजेंडा रही उहा आहे त मईशत खे सुधारण बजाए हुन जूं जेके तोपूं हुयूं मुख़ालिफ़ धुर ॾांहुं हुयूं, त उन्हनि खे कंहिंखे अंदरि कराइणो, कंहिंखे ॿाहिरि करणो। छो त मईशत हिननि जो को डिपार्टमेंट हुयो ई कोन। जॾहिं ॾिसो सुधरियल मुल्कनि में, यूरोपियन कंट्रीज़ में स्पेशली ईअं थींदो आहे त तव्हां उते 100 सालनि जी प्लानिंग थींदी आहे। असां वटि त हिकु ॾींहं जी प्लानिंग न हूंदी आहे त सुभाणे छा थींदो, हिकु ॾींहं जी प्लानिंग न आहे असां वटि। त हीअ त मतिलबु जेको स्टेट बैंक जो माज़रत सां जेको गवर्नर आहे एॾो गैर संजीदा आहे, जो पब्लिक अकाउंट्स कमेटी जे 3 इजलास जेका उनमें गैर हाज़िर रहियो आहे, जेको पार्लियामेंट खे जवाबु ॾियण लाइ तयारु न आहे, त हू सम्झो त कंहिंजो माण्हू आहे। जेको मिस्र में जेको आहे सो उनजी मईशत जो जेको तहज़ नहज़ करे आयो, हाणे पाकिस्तान में अची उहो नाज़िल थियो आहे। त हीअ त हिकिड़ी फरमाइशी प्रोग्राम में त ईअं ई थींदो आहे न, त जेके माना ताक़तवर धुरियूं उन्हनि खे रिलीफ ॾियणो आहे, जेके हेठियों तबिको उनखे हेठि करिणो आहे अञा सफ़ा। हीअ मतिलबु इन में त को शक ई कोन्हे को त हीअं जेका पाकिस्तान जी जेका मईशत आहे इंतिहाई कमज़ोर आहे। बल्कि तव्हां ॿ टे ॾींहं पहिरीं अख़बारुनि में आयो त पाकिस्तान जो हींअर जेका करंसी आहे एशिया में कमज़ोर तरीन करंसी आहे। मीन्स तव्हां नेपाल खां, भूटान खां, फिलीपींस खां, ही जेके माना सफ़ा पोइते मुल्क आहिनि, माना उन्हनि खां बि तव्हां पोइते हलिया पिया आहियो। त सूरत हाल जेका आहे गंभीर, ही त बिल पास कराइण में पुराणी मईशत तरफ़ त कंहिंजो बि माना ध्यानु कोन्हे को। हालांकि हिन जेको एजेंडा हुयो, जेको मैनिफेस्टो जंहिं तहत हिननि अवाम खे हिकिड़ो चूतियो बणाए त बाबा असां मईशत खे सुधारो कंदासीं, असां वटि वॾी टीम पई आहे। असद उमर जेको ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ जो आहे उहो मईशत खे अची सुधारींदो, असां वटि ही प्लान आहे, असां वटि ही प्लान आहे। त हाणे प्लान ॾिसो त ही शौकत तरीन जहिड़ा माण्हू, हफ़ीज़ शेख जहिड़ा माण्हू, ऐं स्टेट बैंक जो गवर्नर आहे, उहो कंहिंजो माण्हू आहे, IMF जा माण्हू आहिनि, त उहो बि उन तहत हलाईंदा। अञा त ही त शुरूआत आहे। ॾिसो त ब्याज जी शरह जेको तव्हांखे हिकु महीने में 10 खां प्लस तव्हां ॾिसंदो, इहा ब्याज जी शरह अञा वधंदी। छो त जीअं रुपयो कमज़ोर थींदो तीअं महांगी शरह ब्याज शरह वधंदी, डॉलर वधंदो। अञा ही त ही मुंहिंजे ख़्याल में दिसंबर में ही 200 खे डॉलर शायदि अॻु में पहुची वञे जेका हींअर आहे। अच्छा, रोज़ाना जीजल तरफ़ जूं
ॿियूं खोड़ सारियूं ख़बरूं पर हिकिड़ी अहम ॾाढियूं अफ़सोसनाक ख़बरूं आहिनि जेकी क़तलु थिया असांजो दो भील क़तलु थियो हेॾां नाज़िम जोखियो असांजो क़तलु थियो उन्हनि जे लाशनि ते डील कई वई आहे 4 कॉलम ख़बर आई आहे डीजल ख़बर त दोदे भील जे क़तल जो सौदो वकील तहरीक हलाईंदड़ ऐं भाउ माया ते मुहिजी पिया करोड़ ऐं 5 नौकरियुनि ते ठा जवाबदारनि ऐं फ़रियादी विच में केस जी पैरवी कंदड़ वकीलनि वसंत थरी भगवान दास तहरीक हलाईंदड़ रजपत सूराणी लाल माली ऐं कंपनी मुलाज़िम कज़ाफ़ी समय जो ठाह में ठाह थी वियो ज़रिया कंपनी जी गार्डन जे तशदुद में क़तलु थी वियल पुरत दोदो भील केस जो सौदो कुल 1 करोड़ रुपयनि में ऐं 5 नौकरियुनि में वध तइ थी वियो आहे जवाबदार दोदे जे ॿारनि जो तइलीमी ख़र्च ॾींदा इहा हिकिड़ी साम्हूं ॻाल्हि आई आहे ऐं वरी हेॾां ॿी आहे त भोतारनि जूं नाज़िम जे वासनि खे धमकियूं तॾो ख़ाली दुआ भुटो खे अमड़ ॾुखनि जा दास्तान ॿुधाए छॾिया कल्ह सौदो करे आयो हिन जो नाज़िम जो भाउ अफ़ज़ल ऐं जेको हथु खणी आयो पाण चए थो त मुलविसात तशदुद करे ॻाल्हि साॻी मञे थो पर खणी आयो माना ॾिसूं था त भोतार सां हुई मज़बूत हुयो पर हिन केस में सॼी सिंध ॾांहुं उथी दोदे भील वारे खे सिंध वठी माना हिकु तरफ़ सिंध ऐं ॿिए पासे असांजो भोतार आहे जेको भोतार असांखां अञा ॾाढो थींदो वञे बिल्कुलु जी ज़ाहिर साहब बिल्कुलु तव्हां सही था चओ मां अॻु में बि चई चुको आहियां त ही जेसि ताईं असां वटि भोतार की बग़ैर को सिस्टम आहे ही खां असां जंग जेका जोटी आहे सा अल्लाह करे तो साबिया थिए छो तारीख़ रही आहे त हमेशह जेको आहे सो भोतार ऐं वॾेरो हमेशह फ्यूडलिज़म असां ते हावी रहियो आहे बल्कि इवन ओवरऑल जेकॾहिं असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु तव्हांखे यादि आहे त जॾहिं मतिलबु मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहादत खां पोइ पीपल्स पार्टी हुकूमत आई त रेमंड डेविस हिकिड़ो अमरीकी एहलकार हो जे लाहौर में 2 शहरनि खे क़तल कयो खणी उनखे फायरिंग करे गैर क़ानूनी असले सां उनखे फायरिंग करे वरी बि उनजो मामिलो दयत सां ई मामिलो थियो उनखे पैसा ॾेई उनखे हिकिड़ो असांजो रिकॉर्ड रहियो आहे त हमेशह जेको असां सौदो करे ठाह करे हमेशह इहो कयो वेंदो आहे हिकिड़ी बदकिस्मती आहे ऐं हीउ जेको नाज़िम जोखियो वारो आहे त हाई प्रोफाइल केस आहे असां मां पियो चवां त हिन सां सिंध तब्दील थींदी वॾेर को सिस्टम भोतार को सिस्टम कमज़ोर थींदो आहे अफ़ज़ल जोखे जे हिन बयान खां पोइ असांजूं हींअर उमेदूं टुटी वियूं आहिनि पर उमेदुनि खे असांखे पंहिंजी तहरीक जारी रखणी आहे नाज़िम जोखियो हिकिड़े असांजे लाइ सिंबल आहे ऐं असां जेके असांजा जेके सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि या जेके लायर्स ग्रुप आहे त हीअ जेका हिकिड़ो हले पियो लायर्स ग्रुप हिननि जेका तहरीक आहे इनखे भले अफ़ज़ल जोखियो या असां वटि ॾिसो न जाम सादिक जहिड़ा बि असां वटि गद्दार रहिया आहिनि ठीकु आहे पर जेके असांजा जेके शऊर वारा माण्हू आहिनि जेका सिंध जो शऊर अञा ताईं जागे पियो सिंध जो शऊर अञा मरी न चुको आहे त सिंध जो शऊर जेसि ताईं ज़िंदा आहे त ही जेके गद्दार आहिनि असांजी सिफ़ुनि में इन्हनि खे कढी करे असां पंहिंजी सिंध खे इन्हनि फ्यूडलिज़म खां इन डेरके सिस्टम खां इन भोतार की सिस्टम मां असां जिंद आजी कराए सघूं था शर्त इहो आहे त असां जेकॾहिं विल पावर आहे स्टैंड वठी बीहूं था भले अफ़ज़ल जोखियो हुननि जो थी वञे भले दोदे भील सां वसंत थरी जहिड़ा वकील विकाऊ थरी जेको आहे हुन सां भले ठाह कनि पर जेको जेसि ताईं सिंध जो शऊर जेसि ताईं ज़िंदा आहे तेसि ताईं हू सिंध खे कॾहिं बि मतिलबु पंहिंजे पेरनि हेठां नथा कुचले सघनि त इनखे असांखे जेको हींअर जेके असांजी सिविल सोसाइटी आहे जेका इहे तहरीक हलाई अथनि इन तहरीक खे असांखे हलाइणो आहे छो त तहरीकूं हमेशह उनखे टाइम खपंदो आहे जल्दी तहरीकूं कामयाबु न थींदियूं आहिनि तहरीकूं आहिनि उन्हनि जो मतिलबु रंग ज़रूरु लाहींदियूं पर जेसि ताईं असां उन्हनि खे स्ट्रगल असांजी कंटिन्यूसली हिकिड़ी असां में मुस्तक़िल मिज़ाजी थी वञे ईअं न त वरी असां कंहिं ॿिए शहीद जो इंतज़ारु कयूं त वरी असां में छो त असां उहा क़ौम आहियूं जेसि ताईं को सानियो न थींदो आहे तेसि ताईं असां चुप रहंदा आहियूं सानियो थींदो आहे त पोइ असां हाय घोड़ा वावेला कंदा आहियूं त हींअर जेको असांजे लाइ मां थो चवां त दोदे भील जहिड़ा ही शहीद नाज़िम जेको जहिड़ा असां वटि सिंबल आहिनि असां इन्हनि खे जेको आहे इन्हनि जेका हुननि क़ुर्बानी ॾिनी आहे उन क़ुर्बानी खे असां रायगान थियणु न ॾींदासीं जेसि ताईं सिंध जो शऊर ज़िंदा आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हीउ जेको अलीकाज साहिबु जेको हीउ एकता जो प्रोग्राम रखियो आहे त हिन में असां अचो त पंहिंजे वचन अञा वधीक ऐं इरादो कयूं त असांजो जेसि ताईं शऊर ज़िंदा आहे भले बेकाऊ हुजनि पर असां कॾहिं जेको शऊर आहे जेको सिंध जो शऊर आहे उहो कॾहिं बि न मरंदो ऐं पंहिंजी तहरीक जारी रखंदो। अचो था रोज़ानी सोब तरफ़ रोज़ानी सोबे जी का 3 कॉलम हिकिड़ी ख़बर आहे सिंध असेंबली जी
सिंध असेंबली में कालतम TTP सां ॻाल्हियुनि ख़िलाफ़ करारदाद मंज़ूर, अपोज़िशन जो घोड़, वफ़ाक़ गैस ऐं पाणी जा मसइला हल नथो करे त इख़्तियार असांखे ॾिना वञनि सिंध हुकूमत। डिप्टी स्पीकर सदारत में इजलास, पीपल्स पार्टी जे कासिम सिराज सुमरो TTP ख़िलाफ़ ठहराव पेश कयो जेको अक्सर राय सां मंज़ूर थियो। अपोज़िशन ॿिए मामले ते पंहिंजी करारदाद आणण जी कोशिशि कई, इजाज़त न मिलण ते घोड़ कंदे स्पीकर जे हिदायत जो घेरो कयो ऐं इहा साम्हूं आहे IB टेस्ट पास उस्तादनि खे मेरिट ते भर्ती कयो पियो वञे। सरदार छा असांजी तइलीम में तबाह लॻी पई आहे, असांजो साईं हिनखे TTP जी लॻी आहे, सिंध जा माण्हू मरनि था, इहा सुठी ॻाल्हि आहे। हिन TTP ख़िलाफ़ जो करारदाद पास कई आहे ख़राबु ॻाल्हि न आहे त हिकिड़ी कालादम तंज़ीम रखे तव्हां कलदम था करार ॾियो, दहशतगर्द तंज़ीम ॾियो, अॼु वरी पाक साहिब थी वई, साद रज़वी सभु आज़ादु थी विया ऐं हिते असां वटि पाणी न आहे, हिते असां वटि अस्पताल ख़राबु आहे, तइलीमी अस्पताल ख़राबु आहे ऐं असांजा हुक्मरान सिंध हुक्मरान असेंबली में नाटक वेठा कनि। चलो हिकिड़ी ॻाल्हि आहे त TTP खे सां त ॻाल्हियूं न थियणु घुरिजनि, इनखे त असां रद्द नथा करे सघूं त TTP जेका जॾहिं तव्हां अपोज़िशन सां तव्हां हथ नथा मिलाए सघो त तव्हां TTP सां जंहिं आर्मी पब्लिक स्कूल में हेतिरा सारा शहीद कया, हेतिरो सारो सवात में ॿियनि मुल्कनि में सॼे मुल्क में तबाही मचाई, उन सां तव्हां ॻाल्हियूं कयो था, तव्हां अपोज़िशन सां नथा मिलाए, बाक़ी TTP सां तव्हां ॻाल्हियूं कयो था। हीअ त हिकिड़ो वॾो बाब आहे, ठीकु आहे, पर ओवरऑल वरी जेकॾहिं असां सिंध असेंबली सिंध हुकूमत में छो त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे त उन्हनि ठहराव पास कयो आहे त तव्हां पंहिंजी सिंध जी सूरत हाल खे ॾिसो। इमरान ख़ान तव्हां ब्लेम कयो था, असां मञूं था हू माना हुन ग़लति कयो आहे, पर तव्हां छा कयो आहे? गुज़िरियल मतिलबु 3 दहाकनि खां तव्हां सिंध हुकूमत था कयो त तव्हांजी कहिड़ी कारकर्दगी असां चऊं त यार हीअ हिकिड़ो सिंबल आहे जेको पीपल्स पार्टी 3 साल में कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में त को बि अहिड़ो को नाहे कमु सवाइ तबाही ऐं बर्बादी जे ॿियो कुझु बि न ॾिनो आहे। ऐं हिननि वॾी दहशतगर्दी कई आहे, बिल्कुलु ख़ुदि अस्पताल जे मामले में दहशतगर्दी कई आहे, हिननि करप्शन जे मामले में दहशतगर्दी कई आहे, पाणी जे मामलनि में इहा दहशतगर्दी न आहे छा? तव्हां अस्पताल में दवाऊं न ॾियो, माण्हू तड़पी मरी वञनि ऐं उते माण्हू खे मारियो तव्हां, इहा दहशतगर्दी न आहे, ॿियो छा आहे यार? बिल्कुलु, हीअ बि हिकिड़ो दहशतगर्दी समरे में शामिल थो अचे। असां त खणी चऊं था त बाबा जेको मारे वञे, जेको हथियार जंहिंखे हुजे, पर हीअ वॾे में वॾी दहशतगर्दी आहे जो तव्हां हिकिड़ो स्लो पॉइज़निंग ॾिनो न कंहिं माण्हूअ खे त माना जेको सो हुनखे तव्हां फैसिलिटेट न कयो। हालांकि सभ खां वधीक जेको सो टैक्स पेयर बि आहियूं, हर शइ में असां कानून जा पाबंद बि आहियूं, पर उनजे बदिले में असांजे मोड में असांखे न साफ़ पाणी मिले, जेको असांजो माना फंडामेंटल राइट्स आहिनि माण्हूअ जा, त तव्हांखे साफ़ शफ़ाफ़ पाणी मिले, तव्हांखे घर हुजे, तव्हांखे सिहत जूं सुठियूं सहूलियतूं हुजनि। हीअ लग्ज़री लाइफ कोन्हे का, हिकिड़ी का वॾे का शाहूकार ज़िंदगी असां नथा घुरूं। असां चऊं था त जेको हिकिड़े ज़िंदा रहण लाइ असांखे जेके शयूं खपनि, साफ़ पाणी आहे, घर आहे, सुठी सहूलियत आहे, सुठी एजुकेशन आहे, हीअ तव्हांजी फंडामेंटल राइट्स आहिनि। जॾहिं तव्हांखे फंडामेंटल राइट्स बि न मिलंदा त पोइ हीअ आवाम जी कहिड़ी हालत हूंदी? जेका बदकिस्मती आहे, जेका मां त जेकॾहिं तव्हां हॉलैंड में वञो, जर्मनी में वञो, इवन तव्हां इंग्लैंड में वञो, हीअ ॾिसनि था त सिंध जे माण्हुनि जी अहिड़ी सूरत हाल हुजनि था त यार ज़िंदगी कीअं था गुज़ारनि, सर्वाइव कीअं था कनि। ऐं IBA टेस्ट मैरिट ते मां सम्झां थो त सरदार शाह साहिबु असां लाइ क़ाबिल एतिराम आहे, वॾो अदीब ऐं लेखक आहे, मूंखे हिन काफ़ी हुन सां लगाव बि आहे शाह साहिब सां, पर शाह साहिब त कुझु असांखे इख़्तिलाफ़ बि आहे, जेके कैटेगरीज़ विरायूं आहिनि, या जॾहिं सिंध हिकिड़ी आहे त छो कैटेगरीज़? अच्छा, कैटेगरी सां अथव वरी ॿियो जेको इंकशाफ पंजाब जे लाइ केतिरा उमेदवार कंदा पिया आहिनि। एग्ज़ैक्टली, ॾिसो उते का इन्वेस्टिगेशन कोन्हे का, तव्हां जेको चओ पिया त साफ़ शफ़ाफ़ ट्रांसपेरेंट, वेरी ट्रांसपेरेंसी, किथे तव्हांजी शफ़ाफ़ियत? ऐं ॿियो हार्ड एरिया मां उन ॾींहं बि पहिरें ॾींहं खां वठी मुखालफ़त कंदो रहियो आहियां त बाबा छा जो हार्ड एरिया में मां त चवां त जेके वधीक सहूलियतूं आहिनि, असांजे नौशेरो फिरोज़ खां वठी जेको साथी परगणो आहे, हींअर उते लाड़ कैंपस ते तव्हां वटि हीअ कैंपस कोन्हे को, हीअ कैंपस नाले जो आहे, मीरपुर ख़ास में तव्हांजो कैंपस आहे, ज़बरदस्त हाई लेवल फैसिलिटेट आहे। उते तमामु हैदराबाद उनखे वेझो थो लॻे, कराची उनखे वेझो थो लॻे, मीरपुर ख़ासि उनखे वेझो थो लॻे। असां वटि कहिड़ो शहर आहे जेको हुते तइलीमी सहूलियतूं आहिनि? महिरबानी साईं जाहिद बुट साहिबु, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो ऐं असां खोड़ सारे इशूज़ ते ॻाल्हि कई, ख़ासि करे TTP खे जेको आहे करारदाद सिंध असेंबलीअ में पास थी आहे, उनखां वधीक जेका दहशतगर्दी पीपल्स पार्टी सिंध में करे रही आहे, असांजे नाणो लुटे रही आहे, असांजे अस्पतालनि में दवाऊं बंदि करे मरीज़नि खे तड़पाए मारियो पियो वञे। उनखां सवाइ जेको अपोज़िशन ख़ासि करे साथ ॾिनो आहे, असां इहे ई चवंदासीं त हीअ जेके बिल मंज़ूरु थिया आहिनि हिकु ॾींहं में, एतिरा बिल मंज़ूरु थियण,
अपोज़िशन जे साथ खां सवाइ मुमकिन न आहिनि। अपोज़िशन खे भरपूर स्ट्रेटजी जेको आहे सो ठाहिणु खपंदी हुई, जेका हुई ठाहिण में नाकाम आहे, जंहिंजे करे की त जमहूरी अमृत चइबी, जेका जमहूरियत जे नाले में हिकिड़ी अमृत मुल्क ते मड़ी वई आहे ऐं अवाम जो केरु बि पुरसान हाल न आहे। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपर खे इजाज़त। अलाह भाई।